वीडियो पसंद अचे तो वीडियो के लाइक कयो ऐं चैनल के सब्सक्राइब कयो। मदीने वारो मीर अल्लाह जो हबीब सोन नबी सरदार सजा काफर दुश्मन हुआ, सजो मक्को दुश्मन हो, पंजा सदा चाचा दुश्मन हा। पर जेडी मल साईं जी गाल मानू पुछंदा हा, बारिया मानू अची पुछंदा हा त हिते को नबी रहे तो वो किया तो वो काफर बचंदा हा त मानू सुठो। सुभान अल्लाह। छा चंदा मानू सुठो आई सच्चो मानू सादिकुल अमीन सच्चो माना सच्चो। हां जे दुश्मन हुजन वरी तारीफ रसूल जी कर। सुभान अल्लाह। जे अल्लाह चाहे त इए कराइंदो कम चो सुभान अल्लाह। तो मदीने जे मीर जज उनके पुछो तो बाबा दी खबर तो त ये पैसा किथा आया किथा आया। उन सजी हकीकत ॿुधाई मूंखे गवर्नर ॾिना ऐं ॾियारिया मदीने वारे साईं। सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में अचे पई? सुभान अल्लाह करे सघो था। मूंखे गवर्नर ॾिना पर ॾियारिया मदीने वारे साईं। जेॾी महिल ॿुधाई त मदीने वारे साईं हिनखे पैसा ॾियारिया ॻाल्हि अफ़ाब सॼी ॻाल्हि ॿुधाई। दुश्मन हो जिनिया पैसा हुआ कावड़ियल हो केस कई हुई पर उन टाइम ते चवण लॻो भाई मूं पैसा तोखां वठां कोन तो मूं माफ़ कया। जंहिंजा ज़ामिन जंहिंजो ज़ामिन मदीने वारो मीर पिया उन खां पैसा वठा। सलात जी बरकत ॿुधो पिया। हा इहा बरकतूं आहिनि, इहा क़ुरान ऐं दुरूद जी बरकतूं आहिनि। त सुभान अल्लाह। जेॾी महिल जज ॿुधो न बाबा मदीने वारे साईं पार त कई गवर्नर पैसा नखे एतिरा ॾिना 1500 ॾेई छॾिया। 500 जी जाइ ते 1500 ॾिनई। जेॾी महिल ही अखर जज ख्वाब ॿुधो त जज पंहिंजे खीसे में हथ विझी 500 रुपया कढिया। पहिरीं घणा मिलिया? ॻाल्हि आहे हो त पहिरीं घणा मिलिया? अब बात सां ॻाल्हायूं। घणा मिलिया? पहिरीं 1500 500 कर्ज जा 500 इनाम जा ख्वाब ॿुधाइण जा 500 कारोबार ला 1500 खीसे में हुआ। उन माफ़ कया त 1500 जा 1500 केवी खीसे में हुआ। वरी जेॾी महिल जज राज़ी थियो उन ॿुधो त सोने नबीअ जो एॾो को आशिक़ अल्लाह रब्बुल आलमीन जो हबीब इन सां एॾो प्यार करे थो त उन बि खीसे मां 500 रुपया कढी उन दुरूद पढ़ण वारे मिस्कीन माण्हू खे ॾेई चई त बा मौला दुआ कजां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो सहाबन पुछो यार माण्हुनि में माण्हू भलो केरु आहे? सुभान अल्लाह। वो टिंजण न कई आहे। माण्हुनि में माण्हू भलो केरु आहे? हिते वो जॻह खाली पे हेॾा वेही हेॾा अंदर टिपे जॻह पे अचो सुभान अल्लाह। हले चल अय्युहन नास खैरा या रसूल अल्लाह। माण्हुनि में भलो माण्हू केरु आहे? साईं जवाब में फरमायो खैरुन नास अनफउहुम लिन्नास। भले में भलो माण्हू उहा जे ॿिए माण्हूअ खे नफ़ो घणो पुॼाए थो। छा पुॼाए थो? तोरा ते ॻाल्हि छा पुॼाए थो? नफ़ो पुॼाइण वारो माना फ़ाइदो पुॼाइण वारो अल्लाह जे दरबार में सभिनी खां वधीक भलो आहे। हज़रत हसन बसरी रज़ी अल्लाह ताला हज़रत हसन बसरी रज़ी अल्लाह ताला हज़रत इमाम यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैहि वॾा वली हुआ। हसन बसरी त उहो हस्ती हो जेकी मौला अली जो शागिर्द हो। कंहिंजो शागिर्द? अब थोड़ा दोरा ते ॻाल्हायो। कंहिंजो शागिर्द? ऐं मौला अली शागिर्द हो मदीने वारे मीर जो। मौला अली पढ़ियो सोने नबी वटि ऐं हसन बसरी पढ़ियो मौला अली वटि। सुभान अल्लाह।
हिकिड़ी माई मुरीद यानी इमाम हसन बसरी वटि आई